मंगड़ियो बची वियो आहे। उन ते मूं ॻाल्हायो पिए त असां सभई हिकु जहिड़ा न आहियूं। असां सभिनी जूं जेके सूरतूं आहिनि, असां सभिनी जो जेको वर्ताव आहे, असां सभिनी जो जेको अंदाज़ आहे, उहो हिकु जहिड़ो न आहे। असां कपिड़ा अलॻि अलॻि पायूं था, असांजे आवाज़नि जी जेका कैफ़ियत आहे उहा जुदा जुदा आहे, असांजे लहजनि जी कैफ़ियत जुदा जुदा आहे, असांजे मतिलबु हर किर्त जी जेका कैफ़ियत आहे उहा जुदा जुदा आहे। त पोइ वहदत किथे आहे? अलाए कहिड़े दोस्त रिक्वेस्ट मोकिली आहे, मां ॾिसां थो कहिड़ो दोस्त आहे, ज़ुबैर सागर महर। ज़ुबैर सागर महर साईं खे पाण वठूं था लाइन ते, जेके महबूब साईं आहिनि। बलोच साईं बची विया आहिनि ऐं शफ़ी डायरी बि अची विया आहिनि। लख कुर्ब सनाउल्ला मंगरियो साईं, लख लाइक़ दोस्त सागर अबड़ो साईं वेठा आहिनि शायदि प्रोग्राम में, या वरी हलिया विया। ऐं साईं खे एड पियो कयां। मिस्री साईं ॿुधो पिया प्रोग्राम, ॾाढो भलो। सनाउल्ला मंगरियो चए थो शाल उमिरियूं माणियो महबूब साईं, लख कुर्ब साईं, उमिरि बि कम जी हुजे साईं, अजाई उमिरि बि कंहिं कम जी कोन्हे का, जेकॾहिं फज़ूल उमिरि आहे 100 साल जियां त इन जीअण खां आऊं मरी वञा त भलो आहे। ऐं ज़िंदगी जो लतीफ़ साईं जीअं फरमायो, जा भूए पेरे मुंहुं सा भूए मथे सजणे, ढिंग लटबा धूड़ में उभे ॾुठासूं, ॾींहं मिड़े ॾूं उथी लोच। लतीफ़ चए ॿोलीअ में उहे ॿ ॾींहं आहिनि, उनजे करे उथो ऐं लोचो। मूंखे चाढ़े चीं वियो वणझारो ओहरे, साईं लतीफ़ साईं लफ़्ज़ चीं जी तशरीह थी वञे कि प्यारा ऐं चीं ते ॻाल्हायां थो, पर जेको मुंहिंजो पहिरियों मौज़ू हुयो ऐं कोशिशि करियां थो त उन ते ॻाल्हायां। लियाकत अली चन्ना बची विया आहिनि, वालेकुम सलाम साईं, लख लाइक़। मूंखे चांहि जो ढुकड़ो मिलियो आहे, उहो बि पी वठां त पोइ पाण लाॻीतो इन ते कचहरी कयूं था। पोइ इंटरनेट असां सां जेसिताईं साथ ॾिनो ऐं जेसिताईं असां सां साथ में रही मेमुण शनील असांजे प्रोग्राम में आयो आहे, उनजा लख अहसान, लख थोरा। पाण सभु हिकु आहियूं। ऐं चांहि पियां पियो, माना तव्हां सभई चांहि पियो पिया। ऐं हाणे तव्हांखे हिन प्रोग्राम में कहिड़ी सलाह कयां, छाकाणि त अमली तौर ते आउं तव्हांखे चांहि पेश करे कोन सघंदुसि। सो मुक्ते महिरबानी कई आहे घर वारनि, एतिरो भाईंदा कोन्हनि, पर मूंखे चांहि मिली आहे, सो आउं पियां थो। सो को बि दोस्त असांजे हिकिड़े महबूब दोस्त आहे, उनखे आउं थो रिक्वेस्ट मोकिलियां, साईं जिन खे आउं थो रिक्वेस्ट मोकिलियां, ज़ुबैर सागर महर साईं मूं रिक्वेस्ट मोकिली ऐं रिक्वेस्ट मोकिलियां, जेकॾहिं उहा क़बूल पवे थी। चीं न पर चीं, मसूद साईं बिल्कुलु तव्हां सही था चओ, चीं न पर चीं। इहा इन चीं जी माना रिसालनि में त चिख्या लिखियल आहे, चिख्या ते चाढ़े जेको आहे सो इहो लिखियल आहे, पर दरअसल चीं जी माना अञा बि कंहिं मूंखे ॾाहे माण्हू का ॿी ॿुधाई माना, उहा ॾाढी बिल्कुलु हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी ज़रूरु शेयर कंदुसि। ख़बर न आहे छो साईं शहाबुद्दीन जलालाणी बि अची वियो आहे, उनजा लख अहसान, महिरबानियूं वॾियूं, लख थोरा। सागर महर साईं एड न पिया थियनि, मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो, वरी उन्हनि ॾांहुं रिक्वेस्ट मोकिलियां थो, जेकॾहिं उहे मूंसां एड थियणु चाहिनि था त बिस्मिल्लाह। ऐं पोइ पाण लतीफ़ ते कचहरी कयूं था। मिठाई साईं ते जेतिरो बि कुल आहे, असल में पाण खे पंहिंजो पूरियो करिणो आहे। पूरियो सदो पूर ते वाली कीम विञा, जेको बि पूरियो कंदासीं असांजो उहो पूरियो असांखे करिणो आहे। पतीअ जो पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करिणो आहे। इहो ॾिसणो कोन्हे त असां वॾा अहसान रिंदा आहे। हमेशह चवंदो आहे त आउं नाचीज़ आहियां, आउं कुझु नथो ॼाणां, पर सच पुछो त कॾहिं कॾहिं अहिड़ा कमाल जा बैत मोकिलींदो आहे ऐं उन जा कमाल जा सुवाल ॾींदो आहे, जो असां सभई परेशान थी वेंदा आहियूं, हैरान थी वेंदा आहियूं त अहसान अली रिंद जंहिं वटि एतिरी न्याज़ ऐं निवड़त आहे, उहो माण्हू अहिड़े क़िस्म जा सुवाल बि करे सघे थो ऐं एॾा वॾी सतह जा सुवाल करे ऐं वॾा इल्मी बहस बि छेड़े सघे थो। सो असां या मिसाल हू लतीफ़ साईं उन में खाउड़ी में हिकिड़ो बैत चयो आहे त सुका मुंहं संदन पहिरें पुराणा खेतड़ा, सुका मुंहं संदन पहिरें पुराणा खेतड़ा, सा जूए ॾोरे आया सुहा जित मुंझनि,
हाणे जेके सादा सूदा माण्हू जिन जा सुकल मुंहं आहिनि ऐं पेरनि में पीश जा उहे जुतियूं पियूं अथनि, उहे उतां थी आया आहिनि जिथे चङा भला जेके आहिनि से उहे मुंझी था पवनि, चङा भला उते मुंझार जो शिकार थी था पवनि। मसू चांडियो आवाज़ु न पियो अचे, दोस्त मसू चांडिए लिखियो आहे त आवाज़ु न पियो अचे। जेकॾहिं आवाज़ु न पियो अचे त ॿियो बि को दोस्त कमेंट करे, छाकाणि त थी सघे थो त मसू साईं वटि नेट जो मसइलो हुजे, ॿिए कंहिं दोस्त अहिड़े क़िस्म जी कंप्लेन न कई आहे। तारिक हयात लाशारी साईं डॉक्टर एन ए निकलसन जे अंग्रेज़ी किताब मिस्टिक्स ऑफ इस्लाम में लिखे थो त 9वीं सदी जो मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग ख़ुदावंद हिकिड़ाई में फ़ना थियण जो इल्मु दर्स सिंध ॼाए जे हिकु आलिम, साईं तव्हांजो आहे डिघो ई, सिंध ॼाए हिकु आलिम, मोबाइल ते वरी हिनखे खोलणो थो पवे, हिकु आलिम बुज़ुर्ग अबू अली सिंधी खां सिखियो आहे। डॉक्टर एन मेरी अबू अली सिंधी, वाह वाह, बाज़ीज़ बस्तामी जो उस्ताद अबू अली सिंधी। डॉक्टर एन मेरी शिमिल सीमोर सिखियो। डॉक्टर एन मेरी शिमिल जी किताब मिस्टिकल डायमेंशन्स ऑफ इस्लाम मुताबिक़ मंसूर हिलाज सिंध में आयो हो, उतां ई हमओस जे फ़िक्र जी तालीम वरिती। छा इहो चवणु बजाए त जेके मंसूरीअ सरमदी फ़िक्र असां धारे सम्झी प्रचार कंदा आहियूं, उहा दरअसल सिंध जो ई फ़िक्र आहे जेका अरब ऐं अजम जे दरवेशनि ताईं हितां हली पहुतो। वॾो सुवालु कयो आहे साईं महबूब साईं, तव्हां मुंहिंजा दिलबर, एॾो वॾो अहम तरीन मूं फ़क़ीर खां तारिक हयात लाशारी साईं एॾो वॾो सुवालु करे विधो आहे जो तव्हां मूंखे मुंझाए